ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 29/10/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठी मीठी ॿार आत्मा सां विकारनि जो किचिड़ो कढी शुद्ध फूल ठहो। बाप जी यादि सां ई सॼो किचिड़ो निकिरी वेंदो। प्रश्न आहे, पवित्र ठहिण वारे ॿारनि खे कंहिं हिकु ॻाल्हि में बाप खे फॉलो करिणो आहे। उत्तर आहे, जीअं बाप परम पवित्र आहिनि, उहे कॾहिं अपवित्र किचिड़े वारनि सां गॾु मिक्सअप न थींदा। ॾाढा ॾाढा मिठा, ॾाढा ॾाढा पौड़ अर्थात पवित्र आहिनि। ईअं तव्हां पवित्र ठहिण वारे ॿार बाप खे फॉलो करो। सी नो इविल। ये पुरुषार्थ करणु शुरू कंदा त ॾाढो ई मज़ो ईंदो। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। आहे त इहे ॿई बाप, हिक खे रूहानी, ॿिए खे जिस्मानी बाप चईंदा आहिनि। शरीर त ॿिन्हिनि जो हिकु ई आहे न। जीअं कि ॿई बाप सम्झाईंदा आहिनि, भले हिकु सम्झाईंदा आहिनि, ॿियो सम्झंदा आहिनि, पोइ बि चईंदासीं कि ॿई सम्झाईंदा आहिनि। छो जो विच में ब्रह्मा बाबा बि ॻाल्हाईंदा आहिनि। इहे जो एतिरी नंढी सी आत्मा आहे, उन ते केतिरो मैल चढ़ियल आहे। मैल चढ़ण सां केतिरो घाटो पइजी वेंदो आहे। इहो फ़ाइदो ऐं घाटो जॾहिं ॾिसण में ईंदो आहे जबकि शरीर सां गॾु आहियूं। शरीर सां गॾु आहियूं त सोचणु, ॻाल्हाइणु, करणु, ॾिसण सां ई पतो लॻी वेंदो आहे कि आत्मा में केॾो मैल चढ़ियल आहे। मैल इहे ॾिसण में ईंदो आहे जबकि शरीर आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, असां आत्मा जॾहिं पवित्र ठहींदासीं तॾहिं हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो पवित्र शरीर असांखे मिलंदो। हाणे आत्मा ते केतिरो मैल चढ़ियल आहे। जॾहिं मधु अर्थात शहद कढंदा आहिनि त हुनखे छानंदा आहिनि त केतिरो मैल निकिरंदो आहे। पोइ मधु शुद्ध अलॻि थी वेंदी आहे। आत्मा बि ॾाढी मेरी थी वेंदी आहे। आत्मा ई कंचन हुई, बिल्कुलु पवित्र हुई। शरीर कहिड़ो सुंदर हुयो। इन लक्ष्मी नारायण जो शरीर ॾिसो केतिरो सुंदर हुयो। मनुष्य त शरीर खे ई पूजंदा आहिनि, आत्मा जी तरफ़ न ॾिसंदा आहिनि। आत्मा जी जो पहचान बि न आहे माण्हुनि खे। पहिरियों आत्मा सुंदर हुई, चोलो बि सुंदर मिलंदो आहे। तव्हां बि हाणे इहा ठहिणु चाहींदा आहियो त आत्मा केतिरी शुद्ध हुजणी खपे। आत्मा खे ई सतो प्रधान चईंदासीं न, छो जो उन्हनि में फुल शुद्धता हुई। हाणे आत्मा तमो प्रधान थी आहे, छो जो हुन में फुल किचिड़ो आहे। हिकु त देह अभिमान जो किचिड़ो, ॿियो आहे काम क्रोध जो किचिड़ो। किचिड़ो केतिरो आहे कि किचिड़ो निकारण जे लाइ छाणिबो आहे। छाणण सां रंग ई बदिली वेंदो आहे। तव्हां सुठी रीति वेही वीचार कंदव त फील थींदो ॾाढो किचिड़ो भरियल आहे आत्मा में। आत्मा में रावण जी प्रवेशता आहे। हाणे बाप जी यादि में रहण सां ई किचिड़ो निकिरंदो। इन में बि टाइम लॻंदो आहे। आत्मा बाप सम्झाईंदा आहिनि, देह अभिमान थियण जे कारण विकारनि जो केतिरो किचिड़ो आहे। क्रोध जो किचिड़ो बि कोई कम न आहे। क्रोधी अंदर में जलंदो ई रहंदो आहे। कोई न कोई ॻाल्हि ते दिलि जीअं हुनजी जल्दी रहंदी आहे। शिकल बि तांबे जहिड़ी रहंदी आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असांजी आत्मा जली हुई आहे। आत्मा में केतिरी मैल आहे। हाणे पतो पियो। इहे ॻाल्हियूं सम्झण वारा ॾाढा थोरा आहिनि। इन में त फर्स्ट क्लास फूल खपे। हाणे त ॾाढियूं खामियूं आहिनि। तव्हांखे त सभु खामियूं कढी बिल्कुलु पवित्र ठहिणो आहे। इहे लक्ष्मी नारायण केतिरा पवित्र हुया। वास्तव में उन्हनि खे हथु लॻाइण जो बि हुकुम न आहे। पतित वञी करे उन्हनि एतिरे उच्च पवित्र देवताउनि खे हथु लॻाए, इहा थी न सघंदो आहे। जॾहिं हाणे मंदर जी मूर्ति खे एॾो सुरक्षित रखंदा आहिनि त चैतन्य में त केॾो सुरक्षित रखंदा हूंदा।
मतिलबु उते त कोई हथु लॻाईंदो ई न, मतिलबु उते केॾी सिक्योर दुनिया हूंदी, हथु लॻाइण जे लाइक़ु ई न आहिनि। शिव खे त हथु लॻाए ई न सघंदा आहिनि, उहो त निराकार आहे न, उन्हनि खे हथु न लॻी सघंदो आहे, उहो त मोस्ट पवित्र आहे। पर उनजी प्रतिमा वॾी रखंदा आहिनि, छो जी एतिरी नंढी बिंदी उनखे त कोई हथु लॻाए न सघे। आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे त शरीर वॾो थी वेंदो आहे धीरे धीरे, आत्मा त वॾी नंढी न थींदी आहे न। इहे त आहे ई किचिड़े जी दुनिया, आत्मा में केतिरो किचिड़ो आहे। शिव बाबा ॾाढो पौड़ अर्थात पवित्र आहे। शिव बाबा एॾो शुद्ध आत्मा आहे कि उन्हनि जी आत्मा उहो पतित दुनिया में ईंदे हुए बि अपवित्रता उन्हनि खे टच ई न कंदी आहे। मतिलबु विकारी संकल्प, व्यर्थ संकल्प, विकल्प ॾाढो पवित्र आहे। हुते त सभिनि खे हिकु समान ठाहे ॾींदा आहिनि, हिकु ॿ खे चई ॾींदा आहिनि तव्हां त जानवर आहियो, हिकु ॿ खे चई ॾींदा आहिनि तव्हां त जानवर आहियो। सतयुग में अहिड़ी भाषा न हूंदी आहे। हाणे तव्हां फील कंदा आहियो असांजी आत्मा में ॾाढी मैल चढ़ियल आहे, आत्मा लाइक़ु ई न आहे जो बाप खे यादि करे, न लाइक़ु सम्झी माया बि हिकदमि उन्हनि खे हटाए ॾींदी आहे। बाप केतिरो पोड़ पवित्र शुद्ध आहे, असां आत्मायूं बि छा खां छा ठही वेंदा आहियूं। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां मूंखे सॾु कयो ई आहे आत्मा खे शुद्ध ठाहिण लाइ। ॾाढो ई किचिड़ो भरियलु आहे न, बगीचे में कोई सभु फर्स्ट क्लास फूल न हूंदा आहिनि, नंबरवार आहिनि न। बाप भगवान आहे, आत्मा केतिरी पवित्र ठहींदी आहे, पोइ केतिरी मेरी हिकदमि कांटो ठही वेंदी आहे। हाणे बाबा भगवान ठही विया, अपवित्र मेरी हिकदमि कांटो ठही वई आहे। आत्मा में ही देह अभिमान जो, काम क्रोध जो किचिड़ो भरंदो आहे। क्रोध बि मनुष्य में केतिरो आहे। तव्हां पवित्र ठही वेंदा आहियो त क्रोधी जी दिलि ॾिसण बि पसंदि न कंदा आहियो। सी नो इविल, न अपवित्र खे ॾिसण बि पसंदि न कंदा आहियूं। परंतु असांजी सर्विस अहिड़ी हूंदी आहे जो असांखे उन्हनि खे ॾिसणो पवंदो आहे। आत्मा पवित्र ठही पवित्र नयो चोलो वठंदी आहे त पोइ किचिड़ो ॾिसंदी ई न आहे, किचिड़े जी दुनिया ई ख़तमु थी वेंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि त देह अभिमान में अची करे केतिरो किचिड़ा ठही विया आहियो, पतित ठही विया आहियो। ॿार सॾु बि कंदा आहिनि बाबा असां में क्रोध जो भूत आहे, बाबा असां वटि अचो पवित्र ठाहिण। ॼाणंदा आहिनि बाप त आहे ई एवर प्योर। अहिड़ा हाईएस्ट अथॉरिटी खे सर्वव्यापी चई केतिरो डिफेम कंदा आहिनि न। पंहिंजे ते ॾाढी नफ़रत अचणी खपे, असां छा हुयासीं पोइ छा खां छा ठही वेंदा आहियूं। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। ॿियो कोई बि सत्संग व यूनिवर्सिटी में किथे बि एम ऑब्जेक्ट कोई सम्झाए ई न सघे, है न। बाबा चईंदा आहिनि कि अहिड़ा हाईएस्ट अथॉरिटी खे माण्हू सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, केतिरो डिफेम कंदा आहिनि। पंहिंजे ते ॾाढी नफ़रत अचणी खपे असांखे। असां छा हुयासीं, छा खां छा ठही वेंदा आहियूं, इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। ॿियो कोई बि सत्संग व यूनिवर्सिटी आदि में किथे बि एम ऑब्जेक्ट कोई सम्झाए न सघे। जी हिते हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजी आत्मा में केतिरो किचिड़ो भरंदो आहे न, भरिजी वियो आहे। 2 कलाक कम थी वई, पोइ 4 कलाक किचिड़ो भरंदे भरंदे हाणे त तमो प्रधान हिकदमि 9 कला वारी आत्माएं थी वियूं आहिनि। कोई लोभ में कोई मोह में जल्दो मरंदो आहे, हिन अवस्था में ई जली करे मरी वेंदा। हाणे तव्हां ॿारनि खे त शिव बाबा जी यादि में रहे ही शरीर छॾिणो आहे जो शिव बाबा अहिड़ो ठाहींदा आहिनि। इन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो बाबा ठातो हुई न, त पंहिंजे खे केतिरी ख़बरदारी रखणी खपे। तूफ़ान त ॾाढा ईंदा, हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो कीअं ठातो, बाबा ठातो, त असांखे ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। तूफ़ान त ॾाढा ईंदा, असां बाबा खे यादि करणु वेंदासीं त अलाए कहिड़ा कहिड़ा संकल्प, व्यर्थ संकल्प। हाणे त असांजी स्थिति हुजणी खपे कि इहे सभु प्रूफ थी वञूं।
तूफ़ान माया जा ई ईंदा आहिनि, ॿियो कोई तूफ़ान न आहे। जीअं शास्त्रनि में कहानी लिखी छॾी अथनि हनुमान जी, चईंदा आहिनि भॻवानु शास्त्र ठाही, भॻवानु त सभु वेद शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। भॻवानु त सदगति कई हुई न, उन्हनि खे शास्त्र ठाहिण जी दरकार ई न आहे। हाणे बाप चईंदा आहिनि हियर नो ईविल, हिन शास्त्र आदि सां तव्हां ऊच न ठही सघंदा आहियो। मां त हिननि सभिनि सां अलॻि आहियां, कोई बि पहचानंदो न आहे। बाप छा आहे कंहिंखे बि पतो न आहे। बाप ॼाणंदा आहिनि केरु केरु मुंहिंजी सर्विस कंदो आहे अथवा कल्याणकारी ठही ॿियनि जो बि कल्याण कंदो आहे, उहो ई बाबा जे दिल ते चढ़ंदा आहिनि। कोई त अहिड़ा बि आहिनि जेके सर्विस जो पतो ई न आहे। तव्हां ॿारनि खे ज्ञान त मिलियो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो, भला आत्मा शुद्ध थींदी आहे, शरीर त पोइ बि पतित आहे न। जंहिंजी आत्मा शुद्ध थी वेंदी आहे हुनजी एक्टिविटी में राति ॾींहं जो फ़र्क़ु है न। जंहिंजी आत्मा शुद्ध थी वेंदी आहे न, हुननि जी सोचणु ॻाल्हाइणु कर्म करण में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हलण सां बि मालूम पइजी वेंदो आहे। नाम कोई जो न वठंदा आहिनि, अगरि नाम वठंदा त ॿियो ई बदतर थी वेंदा है न। हाणे तव्हां फ़र्क़ु ॾिसी सघंदा आहियो कि तव्हां छा हुयो, छा ठहिणो आहे। त श्रीमत ते हलणो खपे न। अंदरि गंद जो भरियल आहे उनखे कढणो आहे। लौकिक संबंध में बि कोई ॾाढा गंदा ॿार हूंदा आहिनि, त उन्हनि सां बाप बि तंग थी वेंदो आहे। चईंदा आहिनि अहिड़ा ॿार न हुजनि हा त सुठो हुयो। फूलनि जे बगीचे जी ख़ुशबू हूंदी आहे, परंतु ड्रामा अनुसार किचिड़ो बि आहे। अक खे त बिल्कुलु ॾिसण जी दिलि न थींदी आहे, परंतु बगीचे में वञण सां नज़र त पईंदी आहे न। आत्मा चईंदी आहे इहो फलानो फूल आहे, ख़ुशबू बि सुठे फूल जी वठंदा आहिनि। बाप बि ॾिसंदा आहिनि हिननि जी आत्मा केतिरो यादि जी यात्रा में रहंदी आहे, केतिरो पवित्र ठही आहे। पोइ ॿियनि खे बि आप समान ठाहींदा आहिनि है न। जेको ख़ुदि सुठा थींदा वेंदा आहिनि त ॿियनि खे बि आप समान ठाहींदा वेंदा आहिनि, ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ई मनमना भव। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पवित्र फूल ठहो। ये लक्ष्मी नारायण केतिरा पवित्र फूल हुया। इन्हनि सां बि शिव बाबा ॾाढो पौड़ आहे, मतिलबु पवित्र आहे। मनुष्य खे थोरी पतो आहे कि हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो शिव बाबा ठातो अथई। तव्हां ॼाणंदा आहियो न, पुरुषार्थ सां ई असां ईअं ठाहींदासीं। पंहिंजे हर संकल्प खे व्यर्थ नेगेटिव थी संकल्प खे चेंज करे, पंहिंजे बोल कर्म खे चेंज करे असां अहिड़ो ठाहींदासीं। तव्हां ॼाणंदा असां हिन पुरुषार्थ सां अहिड़ो ठाहींदा आहियूं, शुद्ध पवित्र। बाप सम्झाईंदा त ॾाढो आहिनि। हिकु त यादि जी यात्रा में रहणो आहे असांखे, जंहिंसां गंद निकिरे, आत्मा पवित्र ठहे। तव्हां वटि म्यूज़ियम आदि में ॾाढा ईंदा आहिनि। ॿारनि खे सर्विस जो ॾाढो शौक़ु रखिणो आहे। सर्विस खे छॾे कॾहिं निंड न करणी खपे। सर्विस ते ॾाढो एक्यूरेट रहणो आहे। म्यूज़ियम में बि तव्हां माण्हू रेस्ट जो टाइम छॾंदा आहियो, गलो थकी वेंदो आहे, भोजन आदि बि खाइणो आहे, परंतु अंदरि में ॾींहुं राति उछल अचणी खपे। कोई अचे त हुनखे रास्तो ॿुधायूं। भोजन जे टाइम कोई अची वञे त पहिरियों हुनखे अटेंड करे पोइ भोजन खाइणो खपे। अहिड़ी सर्विस वारा हुजनि। कोई खे ॾाढो देह अभिमान अची वेंदो आहे, ॾाढो आराम पसंदि नवाब ठही वेंदा आहिनि। बाप खे सम्झाणी त ॾियणी पए न, इहे नवाबी छॾो। पोइ बाप साक्षात्कार कराईंदो, पंहिंजो पद ॾिसो। देह अभिमान जो कुल्हाड़ो आपे ई पंहिंजे पांव ते लॻायो अथनि। ॾाढा ॿार बाबा सां बि रीस कंदा आहिनि, अरे इहे त शिव बाबा जो रथ आहे न, हिन जी संभाल करणी पवंदी आहे। हिते त अहिड़ा आहिनि जो ढेर दवाइयूं वठंदा रहंदा आहिनि, डॉक्टरनि जी दवाइयूं कंदा रहंदा आहिनि। भले बाबा चईंदा आहिनि शरीर तंदुरुस्तु रखिणो आहे, परंतु पंहिंजी अवस्था खे बि ॾिसणो आहे।
तव्हां बाबा जी यादि में रही करे खाओ त कॾहिं कोई चीज़ नुक़सान न कंदी। यादि सां ई ताक़त भरिजी वेंदी आहे। भोजन ॾाढो शुद्ध थी वेंदो आहे, परंतु उहा अवस्था न आहे। बाबा चईंदा आहिनि ब्राह्मणनि जो ठाहियलु उहो भोजन उत्तम ते उत्तम आहे, परंतु उहो तॾहिं जॾहिं यादि में रही करे ठाहियो। यादि में रही ठाहिण सां उनखे बि फ़ाइदो, खाइण वारे खे बि फ़ाइदो थींदो आहे। अक बि त ॾाढा आहिनि, इहे वीचारा छा पद पाईंदा। बाप खे त रहम ईंदो आहे, परंतु दासासी ठहिण जी बि नूंद आहे न, इन में ख़ुशि न थियणो खपे। वीचार बि न कंदा आहिनि असांखे अहिड़ो ठहिणो आहे। दासासी ठहिण सां त साहूकार ठहिण त सुठो आहे न, दासासी रखी सघंदव। बाप त चईंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो। साहूकार ठहिणो आहे त बाबा जे घर खां ॿाहिरि रही करे ठहो, है न। अगरि बाबा जे घर में अहिड़ा कम कंदा त दासासी ठहींदा, लेकिन अगरि बाबा जे यज्ञ खां ॿाहिरि घर गृहस्थी में रही करे अगरि उहो जेतिरो बि धारणा करे था सघनि, छोजी सेंटर ते रहण सां पोइ राजधानी, पोइ त राजा रानी त हिकु ई हूंदो, हुनजो संबंधी। पोइ बाक़ी जेका न करे सघंदा उहो दासासी ठहींदा। तंहिंखां त ॿाहिरि वञी रहो, पंहिंजो कमायो खायो, बाबा जी यादि में रहो, ज्ञान योग करो, जेतिरी धारणा करणी अथव करो, त बि दान पुण्य कंदा रहो त बि साहूकार ठही वेंदो, है न। बाप त चईंदा आहिनि निरंतर मूंखे मुंहिंजे हिक खे यादि करो, सिमर सिमर सुख पाओ। भक्तनि पोइ सिमरणी माला वेई ठाती आहे, उहो भक्तनि जो कमु आहे। बाप त सिर्फ़ु चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो बसि। बाक़ी कोई जाप न जपो, न माला फेरो। बाप खे ॼाणणो आहे न, उनखे यादि करिणो आहे। मुख सां बाबा बाबा चइणो थोरी आहे, तव्हां ॼाणंदा आहियो उहा असां आत्माउनि जो बेहद बाप आहे, है न। उन्हनि खे यादि करण सां सतो प्रधान थी वेंदासीं, अर्थात आत्मा कंचन थी वेंदी। केतिरो सहज आहे, परंतु युद्ध जो मैदान आहे न, तव्हांजी आहे माया सां लड़ाई, उहो घड़ी घड़ी तव्हांजो बुद्धि योग तोड़दी आहे। जेतिरा जेतिरा विनाश काले प्रीत बुद्धि हूंदा, ओतिरो पद पाईंदा। सिवाय हिक जी ॿियो कोई यादि ई न अचे। कल्प पहिरियों बि ईअं निकिता जो विजयमाला जा दाणा ठहिया। तव्हां ब्राह्मण कुल जा ई आहियो, तव्हां जो ब्राह्मण कुल जा आहियो, ब्राह्मणनि जी रुंड माला ठहींदी आहे, जेके ॾाढो ॾाढी गुप्त महिनत कई। ज्ञान जी गुप्त आहे, ज्ञान बि गुप्त आहे। बाप त हर हिक खे सुठी रीति ॼाणंदा आहिनि। सुठा सुठा नंबर वन जेके महारथी सम्झंदा आहिनि उहे अॼु आहिनि ई न। देह अभिमान ॾाढो आहे, बाप जी यादि में रही न सघंदा आहिनि। माया ॾाढो ज़ोर सां थप्पड़ मारदी आहे। ॾाढा थोरा आहिनि जंहिंजी माला ठहींदी, त बाप पोइ बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे ॾिसंदा रहो, असां केतिरा पवित्र देवता हुयासीं, पोइ असां छा खां छा ठही विया आहियूं, किचिड़ो ठही विया आहियूं। हाणे शिव बाबा मिलिया आहिनि त उन्हनि जी मत ते हलणो खपे न। कोई बि देहदारी खे यादि न करिणो आहे, कोई जी बि यादि न अचे, चित्र बि कोई न रखिणो आहे। हिकु शिव बाबा जी ही यादि रहे। शिव बाबा खे शरीर त आहे न, इहे त टेम्पररी लोन वरितो आहे। तव्हांखे अहिड़ो देवी देवता लक्ष्मी नारायण ठहिण जे लाइ केतिरी महिनत तव्हां कंदा आहियो। बसि मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी, बाक़ी सभु बिंदी बिंदी बिंदी। बाप चईंदा आहिनि तव्हां असांखे पतित दुनिया में सॾु कंदा आहियो, तव्हांखे पावन ठाहींदो आहे न, पोइ तव्हां पावन दुनिया में मूंखे सॾी न कंदा आहियो। हुते अची करे वैसे बि मां कंदमि छा, उन्हनि जी सर्विस ई आहे सभिनि खे पावन ठाहिनि। सभिनि खे पावन ठाहे छॾियईं बाबा, पोइ बाबा छा वेही करे पोइ बाबा वञी करे विश्रामपुरी में विश्राम कंदा आहिनि ऐं आत्माउनि जो पाठ शुरू थी वेंदो आहे। बाप ॼाणंदा आहिनि कि हिकदमि जली करे काला कोयला ठही विया आहिनि। बाप आया आहिनि तव्हांखे गोरो ठाहिणु। असां सभिनि आत्माउनि खे, काले कोयले वारी आत्माउनि खे बाबा हिकदमि गोरो ठाहे छॾींदा आहिनि। सभु नंबर वार चमकदा हुआ
डायमंड सितारा ठही वेंदा आहिनि। सभिनि जी जोत जगी वेंदी आहे नंबरवार, ऐं सभिनि ज्योतियुनि खे उहो ज्योति स्वरूप परमात्मा पाण सां गॾु ज्योतियुनि जी दुनिया में वठी वेंदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिखियल थी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सर्विस में ॾाढो एक्यूरेट रहणो आहे। ॾींहुं राति सर्विस जी उछल ईंदी रहे। सर्विस खे छॾी कॾहिं बि आराम न करिणो आहे। पाप समान कल्याणकारी ठहिणो आहे। सर्विस खे कॾहिं छॾे करे कॾहिं आराम न करिणो आहे। पाप समान कल्याणकारी ठहिणो आहे। ॿियो आहे हिक जी यादि सां प्रीत बुद्धि ठही अंदरि आत्मा जो किचिड़ो कढी ॾियणो आहे। ख़ुशबूदार फूल ठहिणो आहे। हिन किचिरे जी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे असांखे। वरदान आहे मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ स्थितिन रूपी आसन ते स्थित थियण वारा तपस्वी मूर्त ठहो। तपस्वी सदा कोई न कोई आसन ते वेही करे तपस्या कंदा आहिनि था। तपस्वी आत्माउनि जो आसन आहे हिकरस स्थिति, फ़रिश्तो स्थिति। इन श्रेष्ठ स्थितियुनि में स्थित थियण वारा अर्थात आसन ते वेहण। स्थूल आसन ते कोई स्थूल शरीर वेंदो आहे, लेकिन तव्हां हिन श्रेष्ठ आसन ते मन बुद्धि खे विहारंदा आहियो। मन में उहो संकल्प कयो, बुद्धि खे उन स्थिति में मन में संकल्प कयो कि हाणे मां सिर्फ़ु मां आत्मा ऐं बाबा, हाणे मां आत्मा स्टूडेंट ठही बाबा टीचर जी पढ़ाई थी पढ़ां ऐं हुन स्थिति में स्थित थी वियासीं। मां स्टूडेंट ऐं बाबा खे यादि करे ऐं असां बाबा जी पढ़ाई था पढ़ूं। त मन बुद्धि खे हुन स्थिति में स्थित करे उहो तपस्वी हिकु टंग ते बीहंदा आहिनि। तव्हां हिकु स्थिति में एकाग्र थी वेंदा आहियो। उन्हनि जो हठ योग असांजो सहज योग आहे। दुनिया में कई माण्हू चईंदा आहिनि सहज योग मतिलबु सभु कुझु कंदे हुए ऐं योग बि करो, है न। उहो त सहज आहे कि असांखे गृहस्थी हलाए करे बाबा खे यादि करिणो ई आहे, लेकिन सहज योग मतिलबु कि मन बुद्धि खे हिकु रस में टिकाए करे ऐं पोइ कर्म क्षेत्र में कर्म बि करो। मतिलबु असांजी आत्मिक स्थिति स्टेबल हुजे हर ॻाल्हि में। ईअं न अॼु इहा ॻाल्हि थी वई त असां गुस्से में अची वियासीं, अॼु इहे थी वियो त शांत थी वियासीं, न। सदा शांत स्वरूप, इनखे चइबो आहे सहज योग, हिकरस स्थिति। स्लोगन आहे प्यार जे सागर बाप जा ॿार प्रेम जी भरपूर गंगा ठही करे रहो। प्यार जे सागर बाप जी संतान, असां सभु प्रेम जी भरपूर गंगायूं आहियूं। हिन बार बि बाबा चई न कि मास्टर प्रेम जो सागर ठहिणो आहे, आत्मिक प्रेम ॾियणो आहे हिन संडे जी मुरली में। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।